ठटे खां रिपोर्ट कर रहे अकबर दलवानी सिंध मल्लाह फोरम सिंध जो अहम इजलास सिंध मल्लाह फोरम के मरकज़ी चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मीराणी की सदारत में थी गुज़रियो। इजलास में मल्लाहन जो आलमी दिहाड़ो 21 नवंबर जामछुर में मल्हाइण समेत सिंधु दरिया ते अजदल केरलनि खे रद्द कंदे उन खिलाफ़ एहतजाजी तहरीक शुरू करण सां गॾोगॾु सिंधु मल्लाह फोरम जे तंज़ीम साज़ी जो अमल शुरू करे नयूं बाडियूं ठाहिण जो फ़ैसिलो कयो वियो। इजलास खे ख़िताब कंदे सभ जे मरकज़ी अॻुवाणनि चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मीराणी, डाडा आदम गंदरो, माजिद सिकंदर मल्लाह, जुल्फकार मल्लाह, ज़फर अहमद मल्लाह, शेर मोहम्मद मल्लाह ऐं ॿियनि चयो त सिंध जे मल्लाहनि माहीगीरनि ऐं रोज़गार माहीगीरनि जा वसीला डंडूं ऐं ढोरा आहिनि जिन ते बाअसर माण्हुनि जा कब्ज़ा हुजण करे माहीगीर बुख ऐं बदहाली जो शिकार बणियल आहिनि। ॿिए तरफ़ सिंधु दरिया ते वधीक छके नाले जोड़े सिंध खे बंजर बनाइण जी साज़िश समेत माहीगीरनि जो रोज़गार बि खसियो पियो वञे। हुननि चयो त सिंध जे मल्लाह बिरादरीअ खे सिंधु दरिया ते वधीक को बि कैनाल क़बूल न आहे जंहिं ख़िलाफ़ जिदोजहद जारी कई वेंदी। सिंध मल्लाह फोरम जे अॻुवाणनि डॉक्टर साईं रखियो मीराणी, डाडा आदम गंदरो ऐं जुल्फकार मल्लाह, माजिद सिकंदर मल्लाह ऐं ॿियनि वधीक चयो त 21 नवंबर मल्लाहनि जो आलमी ॾिहाड़ो आहे जंहिंखे भरपूर नमूने मल्हाइण लाइ हिन वारे इन ॾिहाड़े खे जामछुर में मल्हायो वेंदो जंहिं जूं तयारियूं शुरू कई वियूं आहिनि। हुननि चयो त मल्हाहनि जे आलमी ॾिहाड़े बैदि सिंध मल्लाह फोरम जे नए सिर तंज़ीम सादी करे पूरी सिंध में नवां उहिदेदार चूंडे नयूं बाडियूं जोड़ियूं वेंदियूं जीअं तंज़ीम खे वधीक फ़ाल बणाए बिरादरीअ समेत मज़लूम माण्हुनि जी मदद ऐं ख़िदमत करे उन्हनि जा मसइला हल कराए सघजनि।